सूमर जेको उठ वारो वाक़ियो थियो, जेका उठ जी टंग कटी वई हुई, उन खे 24 कलाक गुज़री चुका आहिनि ऐं छा हिन वक़्त ताईं पुलिस तव्हां सां कहिड़ो सहकार कयो आहे ऐं तव्हां छा चवंदव? पुलिस को कोन कयो आहे त मूंखे खणी आहे मंगली थाणे ते। हा, उते वञी लिखायूं अलाए छा, न को पढ़ियल न को ॿियो, न को मुंहिंजे औंठे जी शयूं वठी छॾियूं, अछो पन्नो हो, हा, उनखे लिखारायूं। चवणो आहे तूं एफआईआर कर, मुंहिंजा हाणे एफआईआर कंहिंते कयां? एफआईआर मूंखे माण्हू कोन्हे, एफआईआर उन माण्हू ते कंदो जेको सुधार मूंखे थींदो। उहो त कमु हाणे पुलिस जो कमु आहे न, त उहो ॻोल्हण माण्हू हथु करणु। पुलिस जो माण्हू पुलिस हथु करे, मूंखां न को अची थिए न को ॿियो न। जिते धकु लॻो आहे, जिते रतु ॻरियो आहे, कई कान्हे का पुलिस शहर में। पुलिस उते माना उते तव्हां हली कोन उते? न उहा कान हली आहे पुलिस, होॾे हली कान्हे। अच्छा, जवाबदार केरु आहिनि भला? को तव्हांखे कंहिं ते शक, को शुबो या? कोन्हे को। अच्छा, बनी कांजी आहे? बनी शहरनि जी आहे, गुलाम रसूल। गुलाम रसूल जंहिं जॻह ते उठ खे धकु लॻल आहे, उहा ज़मीन गुलाम रसूल शहर जी आहे? हा, गुलाम रसूल शहर जी आहे। पोइ तव्हां गुलाम रसूल सां ॻाल्हायो त भई हीअ शइ गुलाम रसूल सां ॻाल्हायो? गुलाम रसूल चयो बाबा तूं माण्हू हथु कर, पोइ मां तुंहिंजो फ़ैसिलो कंदुसि। अच्छा, हा, उहो हथु त हाणे उन्हनि जो कमु आहे न, जंहिंजी ज़मीन में। उहे कनि मूंखां, मुंहिंजे थिए आहे तो वटि कोन चाहियां, पोइ तव्हां हथु करे पोइ तो वटि अचां। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? हाणे मुंहिंजो मुतालबो आहे त पुलिस माण्हू हथु करे, जवाबदार जन नाहक कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, उहे पुलिस हथु करे हाणे पोइ उन्हनि ते एफआईआर कंदुसि। बाक़ी ईअं कंहिंते एफआईआर कया ना कढी।